शगर तू जॾहिं मरंदे पोइ तोखे दफ़नाईंदा पोइ तुंहिंजो जेको क़बर आहे उहो अरे यार हरू भरू डब पियो ॾे यार उहो ना उहो क़बर तुंहिंजो कची हुजे या पकी ठहिरायूं उहो पकी ठहिरायूं या कची हुजे मिटी तूं जा मारी क़बर सिखंदे इंजीनियर रही जा तूं उते जा कमरा ठहंदा मूंखे ॿुधाए तूं माना मारी क़बर जी तोखे नाप जी ख़बर आहे न आउं तोखां पुछां थो त मूंखे पकी करे छो ॿुधिनो ला मना ॾे तूं ॿी कोन्हे मारी क़बर उते जा कोर्स कंदे इंजीनियर ही छा यार तूं हरू भरू पर आउं चवंदो हुनखे पकी करियूं या ख़ाली मिटी अरे तो अगरि तूं कची पकी मूंखे ॿई कोन ख़बर तूं त मैडम अरे आउं तोखां पुछां थो हुनखे कची ॾिस कुता पटंदा पकियूं हाणे तूं जीअं चओ तूं मूंसां गॾु एतिरो रहियो आहे तोखां यार आउं तोबा नोज़ल आउं थो तोखे कची पकी चवां यार अरे कची में कुता पटंदे पकी करियां कची करियां उहो ॿुधाए मूंखे न तो मलाइकनि तो मूंॾे मोकिलियो आहे छा यार अरे पर तुंहिंजो कची करियां अरे दादा तूं मुंहिंजी ख़बर जे बिना तोबा नोज़ल छो यार तूं क़ुर डप में विझी यार हरू भरू माण्हू मरे यार तूं डप में अरे पोइ मरणो त आहे पोइ आउं तोखां पुछां थो त तुंहिंजे पकी करियूं या कची अरे छो मरणो आहे हरू भरू टेंशन में पर तुआरे क़बर खे कची करूं है पकी करूं इहो पर तूं ॿुधा तुंहिंजे क़बर खे कची करूं है या पकी वसियत ॿुधा न वसियत ॿुधा आख़िरी वसियत ॿुधा कची करूं है पकी न तूं जा मथां लिखी आयो कची पकी कराईंदो कची ते ढणी कंदा कची कंदा कची कंदा कची खे कुता पटनि था पोइ उनखे कची करियूं या पकी कुटा पटींदा छाजड़ा कुटा पटंदा अलाह माफ़ी ॾे छाजड़ा कुटा मुकामनि में हलनि जा पोइ कुता मुकामनि में हलनि था माण्हू हूअं ई पटिन पिया जेको जहिड़े पटिन पिया जेको उहो ॾिसी कोन तूं पर तुंहिंजे क़बर खे पकी करूं अरे मुंहिंजी क़बर पिया तो ठीकोर कोन कयो छा कोरस वरितो थी हा न ईअं वञे चए ख़बर कोन पवंदो को धारियो न अची वञे हा हिन में सिर्फ़ अरे हिन में को उपजो कोन्हे न फिपर आहे न जिगर आहे न का नस वञे रुगो साह ज़रको विधल आहे उन ते ई हले थो बसि मूंखे इहा ख़बर कोन्हे हिनखे अगरि बीमारी बि लॻे त छा ते लॻंदी तूं इहो नोट कर छा ते बीमारी लॻंदी बीमारी वारी शइ ई कोन्हे सॼो सांचो ख़तमु आहे ऐं मूंखे बाहि इहा बि चढ़े त मोड़ छा कहिड़ी शिकल ते मोड़ ॿधबा मोड़ जो बि को तरीक़ो हुजे तुंहिंजो सांचो ख़तमु आहे तुंहिंजो फ्रेम ख़तमु आहे टायर ॿई निकितल आहिनि बेरिंग कमु कोन था कनि हिकिड़ो साह अला विझी जॾहिं उन ते ई हले पियो हाणे उहो किथे बि बीहे थो त सांचो तूं खणी भले टेबल ते रखी आहे ऐं हिन खां मोड़ ॿधबा यार नालत हुजे ख़ुदा जो राग उन ख़र्च आहे शारो अचे थो नज़लो ज़ुकाम छाती बंदि 800 रुपए एक्सरे वरी उन हेॾियूं भरी ॿधो ॾिन वरी अचे थी गर्मी वरी डॉक्टर चवंदा अलाह करे मच्छर वधनि त मलेरिया जी वरी टेस्टूं करायूं ऐं टेस्टूं बि सही 4 मलेरिया जी अलॻि फैलाणी अलॻि ढींगड़ी अलॻि हिननि जा त घी में टुकरनि 12 महीना मरीज़ असां हेॾी आवाम वई जेको 12 महीना कमायूं 12 महीना हिननि जो कोर्स पूरो आहे डॉक्टर जी अंधी कमाई आहे भाउ अलाह असांखे डॉक्टर करे असां जेके सिंधी आहिनि इहो 18 सालनि खां सोचींदा था अचूं त असांजो को टेम ईंदो पैसो ईंदो टेम ईंदो पर इहो सोचींदा ईंदासीं वेंदे 60 साल ताईं पोइ हिकिड़ो टेम अहिड़ो ईंदो जेको डॉक्टर चवंदो बाबा पंहिंजा अज़ीज़ माइट रिश्तेदारनि खे घुराए वठो हाणे तव्हांजो बि टेम अची वियो आहे बिस्मिल्लाह करियो भाउ बसि इहो माना इहो सम्झे डॉक्टर हिकिड़ो ॾींहुं उहो बि टेम ईंदो असांजो माना बाबा हाणे हिनखे खणो मौत जो टेम अची वियो